अॼु हिते बीठा आहियूं 68 RD। ये 68 पॉइंट उहो आहे जेको मेन ग्रेटर थल कैनाल जेको ठहियलु आहे ऐं उहो ही आहे मेन ग्रेटर थल कैनाल जेको ही नज़र पियो अचे। 30 किलोमीटर पहिरीं हिन खां सीजे चश्मा झेलम लिंक कैनाल थो वञे जेको सिंधु दरिया मां निकिरे थो ऐं झेलम में सिधो 12 महीना वहे पियो ऐं तमामु वॾो हिसो पाणी जो ॾेई वही थो वञे। उहो मेन कैनाल आहे। उन मां ही इरीगेशन कैनाल ठाहिया विया आहिनि ऐं ही जेको शुरूआति थी आहे ही 2010 में हिन जी इनॉग्रेशन थी आहे जॾहिं प्रेसिडेंट ज़रदारी, गिलानी प्राइम मिनिस्टर ऐं काइम अली शाह चीफ मिनिस्टर हो। उन वक़्तु हिन जी शुरूआति थी आहे ऐं ही मेन कैनाल जेको सॼे पासे तव्हां ॾिसंदा त ही इहो फेज़ हले थो ऐं इहो यको मानकिना ॾे माना लैया ज़िले ॾे इहो फेज़ हलंदड़ आहे जंहिं ते 3,55,000 एकड़ ज़मीन कहिड़ी निजी वारियासी ड्रिबुनि ऐं उहा ज़मीन जेका गैराबाद त हुई पर ख़ुदि उन ते वारीअ जूं ड्रिबूं आहिनि, ॿियो कुझु बि कोन्हे। उते ही 2010 में ही तोहफ़ो ॾिनो वियो ऐं जंहिंजे करे ही पाणीअ जी तव्हां ॾिसंदव त 2010 खां वठी सिंध में पाणी जी शॉर्टेज वधी वई जेका अॼु 20% खां मथे आहे ऐं उन जो ही ॾोह ही आहे। ॿियो हिन तरफ़ खॿे तरफ़ ॾिसंदासूं ही आहे नूरपुर जे नाले सां जेको झंग ज़िला में वेंदो ऐं हिन खे आबाद कंदो। हू पहिरियों लैया ही झंग ज़िले खां पोइ हिन खे नूरपुर खां पोइ हलंदासूं त पोइ इन खां अॻियां पोइ ही धिंगाणा ब्रांच थो अचे। हाणे ही धिंगाणा ब्रांच हुन में फेज़ 1 वारे में 4 गेट्स आहिनि। हिन में धिंगाणा जेको मुस्तक़बिल में ठहिणो आहे अञा इन ते कमु थियो पियो आहे हिन में 6 गेट्स आहिनि। ही धिंगाणा आहे जेका ठहिणी आहे ऐं नूरपुर इहा बि ठहिणी आहे। हिन खां परियां स्केप आहे या स्केप बि ठहियलु आहे यानी हितां जेको पाणी वधे इहो वापसि सीजे में चश्मा झेलम लिंक कैनाल वञे ऐं झेलम ॾे रवानो थिए। उन करे हिते वॾे में वॾो जेको इरीगेशन सिस्टम जो जेको आयो आहे जंहिं मां सम्झो त रोडी कैनाल जहिड़ा हिते ॿ टे हिन में अची वञनि एतिरो ही रिथा आहे। हिन खां पोइ फेज़ 2 ॾे जंहिंखे चइबो त चौबारा ऐं उन ॾे हलूं था। उते वधीक ॾिसंदासूं त उते छा आहे पर ही मुख्य ॾिसणु इन करे ज़रूरी आहे त सिंध में इहो चयो पियो वञे त कुझु कोन पियो ठहे, कुझु कोन पियो थिए ऐं हीअ जेका पाणी जे सौदे में जेका हुकुमरानी मिली आहे उहो ही धाड़े जी जाइ ही आहे। अॼु आउं 14 तारीख़ ते छो हिते आयो आहियां जॾहिं सॼी सिंध में एहतिजाज थी रहिया। इहो इन करे आयुसि त 4 ॾींहं हितां जे हुकुमराननि, चोथों ॾींहुं हितां जे हुकुमराननि चयो ऐं उन्हनि जे हुकुमराननि खां वठी उन्हनि जे हेठियां पार्टीअ जे नंढनि उहिदेदारनि चयो त कुझु बि कमु कोन पियो थिए। ही उहो कमु आहे जेको 2010 खां हिननि खे हले पियो ऐं अॼु जिते कमु हले पियो उहे आउं तव्हांखे गेट ते चौबारा ऐं ॿियनि जो उते हींअर पाण हींअर अधु कलाक में हलंदासूं इनशाला उते वरी ॻाल्हाईंदासीं।